अली मुर्तजा जी ज़ात हा ज़ाता मुझे दिल पर अली जे अमड़ जो नालो भी फातिमा है। नालो चाहे अली जे अमड़ जो गाला गाला चाहे फातिमा बिन्त असद। छा नालो आहे? फातिमा बिन्त असद फरमाईंदी आहे सुहिणी मुंहिंजो महबूब बचड़ो मुंहिंजे पेट में आहे। अजीब माजरा है जेॾी महिल मदीने जो घोट साम्हूं ईंदो आहे त सुणो अली जंहिं अमड़ जे पेट में आहे उहा फातिमा बिन्त असद ॿुधाईंदी आहे जीअं महबूब मुस्तफ़ा जे चेहरे ते मुंहिंजी निगाह पवंदी आहे कहिड़े बि कम सां वेठी हूंदी आहे मुंहिंजे जिस्म मां आवाज़ ईंदो आहे उथी नबियन जो सरदार अची रहियो आहे। अम्मा फातिमा बिन्त असद फरमाईंदी आहे इहो मामूल बणिजी वियो मूंखे खानदान जे माण्हुनि चयो फातिमा ॻाल्हि ॿुध असांजे कबीले जे रवायतुनि जे ख़िलाफ़ आहे। कबीले जी रवायत आहे सुणो मुहम्मद नंढड़ो आहे उमिरि में तोखां नंढो आहे तूं वॾी आहीं। रवायत कबीलनि जी इहा आहे त वॾा उथी बीहंदा न आहिनि नंढा उथी बीहंदा आहिनि। तुंहिंजे अचण जे करे इन सुणे मुहम्मद बिन अब्दुल्लाह खे उथणु घुर्जे तूं इहो छा थी करी? जवाबु ॾींदी आहे ओ मूंखे किस्सा ॿुधाइण वारा मूंखे कबीलनि जा कानून ॿुधाइण वारा मूंखे छो था ॿुधायो मुंहिंजो त वसई कोन्हे को इन महबूब खे ॾिसां थी ख़बर नाहे केरु आहे जेको मूंखे उथण ते मजबूर करे थो छॾे। सलाह कयूं त हाणे ईअं नथा कयूं चयूं ॾिसूं था तोखे उथण वारो कीअं थो मजबूर करे। ख़बर पियनि त मदीने वारो मीर हिन गलीअ खां अची रहियो आहे। मुंहिंजा दोस्त ज़ंजीरुनि में जकड़ीनि था टंगूं बि ॿधनि था बाहूं बि ॿधनि था ठुल्लनि वांगुरु रसा ॿधी करे मुंहिंजा दोस्त मुंहिंजे दिल पर अलीअ जे अमड़ खे अली पेट में आहे। अली अमड़ जे पेट में आ। फातिमा बिन्त असद खे ॿधनि था कुंड ते थी वेहनि था चवनि था हाणे ॾिसूं त तोखे उथारण वारो कीअं थो उथारे। उन्हनि खे कहिड़ी ख़बर त अचण वारो केरु? जियां मुंहिंजो महबूब मदीने जो घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साम्हूं आयो फातिमा बिन्त असद जियां हस्बे मामूल उथंदी आहे अॼु ज़ंजीरूं लॻियूं पयूं हन रसा लॻा पिया हन ॿधी पई आहे लेकिन मुंहिंजा दोस्त जंहिंखे रब रखे तंहिंखे केरु चखे। मुंहिंजो करीम रब पंहिंजे महबूब जो मक़ाम दुनिया खे ॾेखारण वारो आहे। फातिमा बिन्त असद जियां हस्बे मामूल उथंदी आहे ईअं ई उथी बीठी काॾे विया रसा काॾे वयूं ज़ंजीरूं काॾे विया तुंहिंजा ठुल काॾे तुंहिंजा किला विया अदब सां उथी करे मुंहिंजे हबीब जो इस्तक़बाल करणु शुरू कयो अथई। सुहिणो अली उहो अथई जंहिं अमड़ जे पेट में मुंहिंजे मुस्तफ़ा खे सुञातो आहे। सुहिणो अली उहो आहे जंहिं अमड़ जे पेट में मुंहिंजे हबीब खे ॻाल्हा ॻाल्हा पोइ ईअं छो न चवां ओ जंहिंजो मौला अलीअ सां प्यार ओहो हथ मथे करे। सुभान अल्लाह। निहार जो मतां को पासे में हेठि हथ वारो बि हुजेव अॼु त हथ मथे करे अलीअ जे नारे जे सदके बेड़ो पार थी वेंदे। ओ जंहिंजो मौला अलीअ सां प्यार ओहो हथ मथे करे जंहिंजो चइने यारनि सां प्यार ओहो हथ मथे करे जंहिंजो पंजतन पाक सां प्यार ओहो हथ मथे करे जंहिंजो यारीअ वारो आ यार ओहो हथ मथे करे जंहिंजो मुर्शिद सजण साईं पगेदार ओहो हथ मथे करे। मुबारक अथव आशिको छो टिकेट जन्नत जी हैदर आदी दो टिकेट जन्नत जी हैदर आदी दो पंहिंजे हथनि सां पाण वंडी दो टिकेट जन्नत जी हैदर आदी दो छो जन्नत जी टिकेट दी दो जो पंजतन पाक में शामिल आहे। पंजतन पाक के साम्हूं रखो जन्नत कहजी आहे जन्नत बनाइण वारो खुदा मालिकी मुंहिंजे महबूब मुस्तफा जी।
जन्नत खुदा जिया मालिकी महबूब मुस्तफा जिया सरदारी हसन हुसैन जिया औरतों जी सरदारी अम्मा फातिमा ज़हरा जिया पंजनमा बच्चो कहर मुझो सुनो अली खुदा जो शेर उन जो कमो कहड़वा सरदार हसन हुसैन मर्दन जा हुंदा खातून जन्नत औरतुन जी हुंदी मदीने वारो त मोकलण वारो आ मालिकी ॾियण वारो आ बाकी मुझो अली बचो मुझे मदीने जे घोट फरमायो अदा अली या अली अंत अखी फि दुनिया वल आखिरा ओ मुझा सुना दाली तू दुनिया में भी मुझो भावा आखिरत में भी मुझो भावा ए जन्नत जो टिकटू तुझे हवाले पर दी जहां उन खे जेको अबू बकर उमर उस्मान सा प्यार करण वारो हुजे टिकट जन्नत जी हैदर आदी दो पंहिंजे हथन सा पाण वंडी दो जेको उन जन्नत वञण लाइ तैयार ओ हथ मथे करे जेको जन्नत वञण लाइ तैयार ओ हथ मथे करे जंहिंजो चैनी यारनि सां प्यार ओ हथ मथे करे जंहिंजो मौला अलीअ सां प्यार ओ हथ मथे करे ओ मुझो दिलबर अली ओ मुझो सुनो अली जंहिंजी अमड़ दिल में ख्याल थी करे सुनो अली पेट में आ अन्या बचड़े जे अचण में कुछ टाइम आ छो न वनी काबे जो तवाफ करे अचा बचड़े जमण खां पोइ वरी 40 ॾींहं कान वनी सघंदस दिल में ख्याल करे आई आ काबे जो तवाफ करण कहे उनके घुरायो जो घुराइण वारे घुरायो खुशदार को मानू छो आया चो अदे अनवर जे अदो अनवर च नूर मोहम्मद अदे नूर मोहम्मद घुरायो तरे खुशदार को आया न छो त अंगण जो नूर मोहम्मद जो आ त मेहमान भी हो घुराइंदो न जाहिद हुसैन मेहमान के दावत बेन दावत दिनी याने जेको मालिक होंदो आ दावत वो दींदो आ काबे जो मालिक केरा जवाब छो न थो दी केरा उन सुनी फातिमा बिनत असद के हुकुम कयो थी दिल में ख्याल आयो त ॾींहं कोन हा रब पाण घुरायो ओदा काबे जो तवाफ पियो हले ख़बर तंहिंमहिल पई हाँ हे छा थो थिए निहारे त का औरत कोने केर हाणे छा थींदो आवाज तो अचे कहदे थी ॾिसी काबे के पाण ई तो ॿ ही हिस्सा कया अंदर अच माथो आणिया राज कहिड़ो हो आशिकन इन राज के ॻोल्हियो सही जन पेरी पेर खणंदो आ अता पेर त नओ थो ॾिसजे तूं असां चवंदासीं पेर नओ आ पर 100 पेरनि मां पेरी पेर कढंदो तो चरिया ही 99 ॿिया अथव पेर ही अथव पेरी पेर कढंदो आ न इए आशिक भी इश्क जो पेर खणी जने अगते था त भला अग में केरो काबे में कोन जाओ अची अची सुनो अली काबे में जो राज कहड़ो हो आशिकन वनी मोजा दोस्त गुजारत के भगो हिस्से में न पत्ती में न पर सजी वनी भगो त राज इहो हुयो जो दुनिया के त खबर का नहीं पर खुदा के त खबर हुई त जोड़ कहड़ो ठाहणो आ त मुझे रब इही फैसलो कयो त रब्बुल आलमीन जे घर जो पैदा थियल घोट हुजे रहमतल लिल आलमीन जे घर जी पैदा थियल न्याणी हुजे इन जो जोड़ो रब ठाहे दरमियान मां हसन हुसैन जड़ा गुलाब जा गुल कढी घोट काबे वारे जो कुंवार गुंबज़ खजरा वारे जी आया है जोड़ो त ॾिस मरजल बहरैन यल्तक़ियान बैनहुमा बरज़ख़ुन ला यबग़ियान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान सुनो हसन अची वयो दुनिया में
मुझो महबूब आयो अदा अली मुबारक थई हा मुझा दिल बर नालो छा थो रखी हर जवान ताकत वारो जंगी जवान छो त अली अली आ न सोहणे अली खां पुछियो वियो सोहणा अली तुंहिंजी पसंदीदा शइ चई आहे चई कहिड़ी चई जून जुलाई यानी गर्मीअ जे इंतहा जो महीनो हुजे रमज़ान जो महीनो हुजे सिज चवे त अॼु न गर्मी कयां कॾहिं कयां मां अलीअ जी पसंद इहा आहे सिज खे पंहिंजो आब ऐं ताब हुजे ज़मीन तपी टामे जहिड़ी हुजे मां अली थो चवां त महीनो रमज़ान जो हुजे ऐं वरी मैदान जंग जो हुजे मां अलीअ खे रोज़ो हुजे त ख़बर पवे त अली कंहिंखे चइबो आहे तो असांजी पसंद छा हूंदी आहे अल्लाह करे रमज़ान हेल थध में अचे त ॿ टे रोज़ा रखां अली अली त करी थो पर अलीअ जो इश्क त ॾिस सोहणे अलीअ जी पसंद त ॾिस मौला अलीअ जी पसंद इहा आहे त सिज पंहिंजे आबो ताब सां हुजे महीनो रमज़ान जो हुजे मैदान जंग जो हुजे अलीअ जे हथ में तलवार हुजे अली रोज़े सां हुजे पोइ दुश्मन साम्हूं हुजे अलीअ जो वार हुजे राज़ी रबे सतार हुजे उन दिल पर अलीअ जॾहिं बचड़ो जानो नालो रखियो हर ताकत पहलवान जेका बड़ी माना वठ मुझो मदीने जो घोट आयो अदा अली मुबारक हा मुझा महबूब नालो छा रखियो तई हसन नालो छा रखियो ते हरब आका फरमायो हरब न हसन मुझा महबूब कबूला वरी वारो आयो बचड़ो जाओ अदा अली मुबारक तई हा मुझा का नालो छा तो रखी हरब आका फरमाया न नालो आ हुसैन ओ मुझा सुना भला बई नाला अजीब मुझे आका फरमाया ओ अदाली आदम खां वठी करे अज ॾींहं ताईं मुझे करीम रब मुझे शहजादन जा नाला जन्नत जे पर्दन में छुपाए रखिया आदम खां वठी करे सुणे हसन हुसैन जे ॼमण ताईं कायनात जे अंदर को देखारे त हसन ऐं हुसैन कंहिंखे नालो मिलियो कंहिंखे न मिलियो मुझे मदीने जे मीर फरमायो ओ अदा अली इहे ॿई नाला मुझे करीम रब जीअं मां मुस्तफा जो नालो सुणो मुहम्मद अल्लाह पंहिंजे अर्श जे उन खुफिया खजानन में बंद करे रखियो इहे मुझे बचड़न हसन ऐं हुसैन जा नाला मुझे करीम रब जन्नत जे उन मख्फी राज़न में बंद करे रखिया हुया अॼु खां बाद में दुनिया इहे नाला रखंदी ख़बर पई त हसन केरा हुसैन केरा उन हसन ऐं हुसैन जो बाबो जेको ॼाओ मंझे कहबो जॾहिं शादीअ जो टाइम थियो त चइबो पुछबो न वॾे ख़बर ॼञ किथां जी आहे ओ बासी न छोकिरो आहे घोट किथां जो आहे पुछबो न घोट किथां जो आहे पोइ अंदाज़ो लॻाइबो आहे अदा घोट उतरादी कुंवार जी कुंवारा लाड़ाइण कम कीअं ठहंदो हो उतरादी तेज तिखा लाड़ाई वीचारा सादड़ा बेली इहो घर बि न हलियो अदा दे खबर घोट जी घोट गुतरा दी कुंवर जी कुंवर पुत्रा दी जा इहो कम ठहंदो दातू दह दाची दह तोड़ी 13 खबर पवंदी न तॾहिं जिन वीचारन के न साधवियूं ज़ालू हन उहे खुश नसीबान पुछी त ॾिसो उन्हनि खां जन खां शाम जो मोटण ते टके टके जो हिसाब थींदो आहे पुछी ॾिसो त छा हाल आहे दुआऊं घुरंदा अल्लाह से खिज़री हयाती दी जा समझी वियो न दुनिया जा रिश्ता दुनिया में ठहन वाह मुझ करीम रब जॾहिं रिश्तो ठही रहियो आहे घोट काबे में पैदा थियो आहे घोट काबे वारे मर घोट अल्लाह जे घर जो आहे त कुंवार वरी गुंबज़ खज़रा वारे जे घर जी आहे घोट रब्बुल आलमीन जे घर मां थो अचे त वरी कुंवार रहमतल लिल आलमीन जे घर मां थी अचे रब जोड़ा कीअं थो ठाहे ओहो अली जॾहिं अंबड़ जे पेटड़े मां निकिरंदो आहे त अख ई कोन थो खोले सभु परेशान त अली अख कोन थो खोले अली अख कोन थो खोले मुंहिंजो मदीने जो घोट जो आयो त अली मुर्की अखियूं खोले निहारण शुरू थो करे ॾिठई त ॼमण महिल जेॾी महिल मुंहिंजो दिल भर अली जवानी खे थो पहुचे मुंहिंजो मदीने जो साईं थो मुर्की जे अदा अली जी आका दे ख़बर
जाए त अखियूं कोन पियो खोली सोना अखियूं किए खोलिया अमर जे पेट में रब दीदार करायो उते ही दुआ कई हम मुझा मौला दुनिया में जेडी मल अखियूं खोलिया जी मुझी अख खोले पहरी निगाह कह बेते न तुझे महबूब मुस्तफा जे चेहरे चेहरे उहो अलिया छा छा उहो अलिया हाने अॻिते थो वधां ही शेर चई अली अली कर मोमिन दिल ठरी पवंदई हो अली अली कर मोमिन दिल ठरी पवंदई दिल ठरी त मदीने मदीने भी देने दिल ठरी त मदीने वागा वरी पवंदई अल्लाह वरी पवंदई अली अली कर मोमिन दिल ठरी पवंदई अली अली कर मोमिन दिल ठरी पवंदई।